पंहिंजे अंदरि अहिड़ी गैरत ईमानी पैदा कयो, पिलपिला न थियो, हेॾां होॾां जा न थियो। पंहिंजे ईमान खे मज़बूत रखो, पंहिंजे ईमान खे अहिड़ो मज़बूत रखो जो कुल दुनिया सोन जी थी पवे त बि तव्हांखे अक़ीदा अहल सुन्नत व जमात वारो प्यारो हुजे। बसि सैयदना उमर फारूक जहिड़ी गैरत ईमानी पंहिंजे अंदरि पैदा कयो, पंहिंजे अंदरि हक़ीक़ी अहल सुन्नत वारी ॻाल्हि पैदा कयो। जेको अहिड़ो असांजे आलिमनि असांखे दर्स ॾिनो आहे, असांजा वॾा वॾा आलिम ज़िंदगी गुज़ारे विया असांखे सम्झाईंदे, पर असांजे सुन्नी खे अॼु ताईं ॻाल्हि सम्झ में न आई आहे। अॼु बि चवे थो साईं मिड़ई ॿ ॻाल्हियूं हुन खां बि पिया ॿुधूं। बाबा कहिड़ी ज़रूरत पई आहे? तंहिंजे करे अलाह जी ज़ात खां दुआ घुरो त अलाह जी ज़ात असांखे तौफ़ीक़ ॾे जो पंहिंजे अक़ीदे खे बहितर कयूं, अहल सुन्नत व जमात जे अक़ीदे सां मज़बूत रहूं, अहल सुन्नत व जमात जे तरीक़े सां मज़बूत रहूं, अहल सुन्नत व जमात जे उलमा सां प्यार कयूं, अहल सुन्नत व जमात जे दरगाहुनि सां प्यार कयूं, अहल सुन्नत व जमात जे मदरसनि सां प्यार कयूं, अहल सुन्नत व जमात जी आवाम सां प्यार कयूं। ॿिए सां असांजो को बि ताल्लुक़ कोन्हे। को दहशतगर्द चवे थो चवंदो रहे, को शिदत पसंद चवे थो चवंदो रहे, को फितना परस्त चवे थो चवंदो रहे, असांखे अल्हम्दुलिल्लाह अहल सुन्नत व जमात जो अक़ीदो प्यारो आहे। बसि